कराची पुलिस चीफ जावेद आलिम ओढो जो नॉर्थ नाज़िमाबाद पुलिस स्टेशन जो दौरो कयो आहे। सिक्योरिटी सूरत समेत पुलिस की कारकर्दगी ते ब्रीफिंग वरती वई आहे। कराची पुलिस चीफ दौरे दौरान DIG ओलह इरफान बलोच ऐं SSP सेंट्रल ज़ीशान शफ़ीक पिण साण गॾु हुआ। सिर्फ़ कैमरान सां ॾोह मुकबल ख़त्म नथा थी सघनि, पर पुलिस ऑफिसर मॉनिटरिंग कंदो त ॾोहनि में वाज़े घटिताई ईंदी। जेतिरो वधीक ॾोहारियुनि जो पतो लॻाईंदासीं, ओतिरी ॾोहनि जी शरह घटि थींदी। कराची पुलिस जे चीफ जो चवणु आहे। आगाह कयूं पिया अवां खे कराची खां। कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढो जो नॉर्थ नाज़िमाबाद पुलिस स्टेशन जो दौरो कयो वियो आहे। सिक्योरिटी सूरत समेत पुलिस कारकर्दगी ते ब्रीफिंग वरिती वई आहे। कराची पुलिस चीफ दौरे दौरान DIG ओलह इरफान बलोच ऐं SSP सेंट्रल ज़ीशान शफ़ीक पिण साण गॾु हुआ। सिर्फ़ कैमरान सां ॾोह मुकबल ख़त्म नथा थी सघनि, पर पुलिस ऑफिसर मॉनिटरिंग कंदो त ॾोहनि में वाज़े घटिताई ईंदी। जेतिरो वधीक ॾोहारियुनि जो पतो लॻाईंदासीं, ओतिरी ॾोहनि जी शरह घटि थींदी। कराची पुलिस चीफ जो चवणु आहे। इन हवाले सां वधीक टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे असांखे ज़हीर शेख। जी ज़हीर, आगाह कजो तफ़सीलनि खां। जी, कराची चीफ जावेद आलम ओढो नाज़िमाबाद में एक ब्रांच जो इफ्तिताह किया। उन इफ्तिताह दौरान उन्होंने बताया तो कराची के अंदर इन टाइम से 50% खां घटि क्राइम थी चुको आहे। इन सां गॾु गॾु इन्हें इहो बि ॿुधायो त निजी इदारनि जी ताउन सां जेके इदारा हलन था, उन करे इन टाइम ते कराची के अंदर मुख़्तलिफ़ मुक़ामात ते 12,000 खां वधीक कैमरा लगी चुका आहिनि। इन सां गॾु गॾु इहो बि ॿुधायो त माज़ी में जॾहिं कराची सड़ंदो हो त उन टाइम ते इन्हनि प्रोग्राम कयो त असां जल्द कराची में कैमरा लगाया वेंदा। जंहिंखां पोइ कैमरा लगाइण जो सिलसिलो शुरू थियो। हिन टाइम ते कैमरा जे करे कराची जे क्राइम में तमामु घटिताई थी सघे। इन सां गॾु गॾु इहो बि ॿुधायो त कराची जे अंदर जेके आहे हिन टाइम ते मॉनिटरिंग थिए थी, उन सां ॾोह कंदड़ आहे उन जी शिनाख्त फौरन थी थिए, उन जी गिरफ़्तारी मदद थिए थी। जी।